अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त जूं हेडलाइंस। MQM बलोचिस्तान अवामी पार्टी के खदशे बाद वज़ीर आज़म मुतहरिक थी वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पढ़े वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी विच में मुलाकात ज़रीन मौजूद वज़ीर आज़म PP जे चेयरमैन सां इत्तेहादियुनि जे खदशनि बाबति ॻाल्हियूं कयूं। वज़ीर आज़म पारां बिलावल भुट्टो ज़रदारी के सिंध में मकानी चूंडनि में तारीख़ी कामयाबी ते वाधायूं ॾिनियूं। वज़ीर आज़म जो BAP अॻवाननि ख़ालिद मक्सी, असलम भूतानी, रुबीना इरफान, एहसानुल्लाह रेकी ऐं अवामी नेशनल पार्टी के एमएल वली खान की अगवानी में वफ़द से धार मुलाकात करे खदशा खत्म करने की खातरी कराई। हुकूमत पारा MQM से राब्तो किया वियो। खदशा खत्म करने की खातरी ज़रीन मौजूद वज़ीर आज़म शहबाज शरीफ कुछ ॾींहं अंदर अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी से मुलाकात करे इत्तेहादियुनि जा खदशा खत्म करण लाइ खांस मदद घुरंदो। मुल्क में 14 महीना अंदर मुआशी इस्तेकाम आंदो वींदो। IMF से मुआहदे का एक न पर $2 अरब मिली वींदा। पाकिस्तान कर्जन हेठां दबजी चुको है। गुजरल हुकूमत मुल्की मईशत के तबाह करे छड़ियो। तरक्याती मनसूबा भी जानी वानी देर जो शिकार कया विया। लोड शेडिंग की जिम्मेवार भी गुजरल हुकूमत 1250 मेगावाट बिजली मनसूबो अज मुकम्मल थियण घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में टर्न अराउंड पाकिस्तान तकरीब के खिताब से हाँ मईशत बेहतरी ॾांहुं वञी रही है। रिकॉर्डिंग में अरबें रुपयनि जो खजानो पियल आहे। मैदनी वसीलनि सां मुल्क मालामाल थींदो। हुकूमत की असल मंज़िल पाण ते भाड़ण आहे। जियालो मकानी चूंडनि जे ॿिए मरहले लाइ बि संदरा ॿधी छॾियो। 100 भवां जे इंतज़ार में अॻूणे सदर ऐं पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जो PP कारकुननि खे पैगाम। संदसि चवण ते पीपल्स पार्टी अवाम जे बलदियाती मसइलनि जे हल ऐं इदारनि खे बाख़्तियार बणाइण लाइ पुरज़म आहे। कराची के माड़ीपुर रोड वाले इलाके में बिजली की बंदिश खिलाफ एहतजाज कंदड़ शहरियुनि ऐं DC ॾखण विच में ॻाल्हियूं कामयाब। 25 कलाकनि खां लॻल धरणो ख़त्म। माड़ीपुर रोड ट्रैफिक लाइ खोलियो वियो। एहतजाज दौरान पुलिस ऐं शहरियुनि में चकरियुनि सां इलाइक़ो जंग जो मैदान बणियल रहियो। शैलिंग लठबाज़ी ऐं पथरा सबबि हिकु औरत मारिजी वई। 2 एहलकारनि समेत केतिरा ज़ख़्मी थी पिया। पुलिस 10 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। वक़्फ़े सां पुलिस ऐं एहतजाज कंदड़ में चकरियुनि जो सिलसिलो जारी रहियो। माड़ीपुर खां बोट बेसन ऐं पंजाब कॉलोनी ताईं गाॾियुनि जूं कतारूं लॻल। बड़े वज़ीर सैद बरादरी शाह जो तवानाई वाले सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख सां राब्तो। शहर में वधंदड़ लोड शेडिंग ते ज़ाब्ते लाइ के इलेक्ट्रिक सां राब्ते की हिदायत। इम्तियाज़ शेख के इलेक्ट्रिक के CEO के फ़ोन ते लोड शेडिंग वारे मामले ते ॻाल्हि ॿोल कई। सूबाई वज़ीर जो चवण ते बिजली की लोड शेडिंग सबबि ज़िंदगी अज़ाबनि जी लोड शेडिंग सबबि अमन मान की सूरत हाल ख़राब थी रही है। अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान समेत PTI जे ॿियनि अॻवाननि खिलाफ़ सुप्रीम कोर्ट में हिकु दरख़्वास्त दाख़िल कोसिन फैसला एडवोकेट पारां दाख़िल करायल दरख़्वास्त में इमरान खान, फवाद चौधरी, शीरी मज़ारी, इलेक्शन कमीशन, PTA ऐं FIA खे धुर बणायो वियो। इमरान खान समेत PTI जे ॿियनि अॻवाननि खे मुल्की इदारनि खिलाफ़ बयानबाज़ी खां रोकियो वञे। अदालत ॿीहर इलेक्शन जो सोचे रही है। लाहौर हाई कोर्ट जे हमज़ा शहबाज के पंजाब की वॾी वज़ारत के उहिदे तां हटाइण वारे केस में रिमार्क्स ॿुधण जो मौक़े ते लाहौर जे हाई कोर्ट जा रिमार्क्स ॾिना त अदालत बिना कंहिं दबाव जे फ़ैसिलो कंदी। 25 फ्री वेल मेंबरनि खे कढी पंजाब जी वॾी वज़ारत लाइ ॿीहर वोटिंग कराए वठूं। तहरीक इंसाफ़ जे वकील पारां अदालत खे हमज़ा शहबाज के हटाए वॾे वज़ीर जी चूंड लाइ घटि में घटि 10 ॾींहनि जो वक़्तु ॾियण जी दरख़्वास्त। एडवोकेट जनरल वॾे वज़ीर हमज़ा शहबाज सां मुशावरत लाइ 1 ॾींहं जी मोहलत घुरी वरिती। मुस्लिम लीग कॉफ के सरबराह चौधरी शुजात हुसैन पंजाब के वज़ारत के इम्कानी चूंड लाइ चौधरी परवेज़ इलाही की हिमायत करे छॾी। संदसि चवण त हमज़ा शहबाज की हिमायत करण की नून लीग की दावा की हू तरदीद करे तो। चौधरी परवेज़ इलाही संदन उम्मीदवार है। लगी रहियो आहे त हाणे पंजाब में हमज़ा शहबाज की हुकूमत न रहंदी। हुक्मरान खे त रहणो न आहे, कामोरा को गैर कानूनी कम न कनि। PTI चेयरमैन इमरान खान चयो आहे त मौजूदा हुकूमत परॾेही साज़िश ते आई आहे। हीअ त सांगाई करण आया हुआ पर 2 महीननि खां महांगाई लाॻीतो वधी रही आहे। 2 जुलाई ते तारीख़ी पुरअमन एहतजाज कयो वियो।
नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त मुल्क खे तरक़ीअ जी दग ते वठी वञण जा ॾुखिया फ़ैसिला करणा पिया। मुल्क खे ॾेवाल थियण खां बचाइण लाइ पेट्रोल अघनि में वाध कई। फ़ख्र आहे त क़ौम हुकूमत जी तकलीफ़ खे सम्झी रही आहे। ख़राब मुआशी हालतुनि में वज़ीर आज़म ग़रीबनि खे रिलीफ ॾिनो। वज़ीर आज़म जो विज़न पाकिस्तान खे पंहिंजे पेरनि ते बीहारणु आहे। पीपुल्स बस सर्विस मनसूबे लाइ वधीक 100 बसूं चीन मां कराची पहुची वयूं। ट्रांसपोर्ट खाते जे सूबाई वज़ीर शर्जील मेमन ट्वीट बयान में चयो आहे त चीन मां आयल 100 बसुनि मां 90 बसूं कराची ऐं 10 बसूं लाड़काने लाइ आहिनि। मकानी चूंडनि में 100 जी ख़ुशीअ में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी पॉलिटिकल सेक्रेटरी जमील सुमरे जी अॻवानी में लाड़काने खां गॾी खुदावंद भुट्टो ताईं रैली। लाड़काने जी 18 यूनियन कमेटियुनि जी चूंडियल उम्मीदवारनि सां गॾिजी शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी। गुलनि जूं चादरूं चाढ़े फातिह ख़्वानी कई वई। जीअं भुट्टो जे नारनि जी गूंज। खैरपुर जी खानगी क्लिनिक में गोरारी औरत के ऑपरेशन दौरान ताज़ो जावल बारडो फोत। वारसन जो डॉक्टरानी ते गिफ़्ट जो इल्ज़ाम। एहतजाज संदन खिलाफ कानूनी कार्रवाई जो। रानीपुर में हिंदू व्यापारी जो मासूम पुट बाज़ियाब न थी सघियो। नीगर की बाज़ियाबी लाइ क़ौम पर सगवान हिंदू बिरादरी समेत सवे माण्हुनि जी एहतजाजी रैली। थाने आॾो एहतजाज। संदन चवण 24 कलाकनि गुज़रण बावजूद मासूम आदर्श के बाज़ियाब कराए न सघिया आहिनि। केस बिना देर बाज़ियाब कराए वञे।